बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां हिन वक़्तु कराची में मौजूद आहियूं। उस्ताद काज़ जे हक़नि लाइ असांजो मरकज़ी अॻवान मंज़ूर अहमद चांदियो साहब, ॿिया दोस्त नदीम आराइन साहब, साईं उस्मान गनी साहब, साईं जमाल शाह, साईं हबीबुल्ला तालके डिगड़ियो सदर पटेलर जो याम पान नदीम रजीब, साईं मंज़ूर अहमद चांदियो साहब, तव्हां उस्तादनि जी जदोजहद लाइ हर धरणे में मौजूदु हूंदा आहियो ऐं पोलक आहिनि उहे उस्तादनि खे रोके रहिया आहिनि त तव्हां न वञो। पर अफ़सोस सां चवणो थो पए सिंध जो उस्ताद तमामु घणे तादाद में सुभाणे लखनि जी तादाद में गॾु थींदो ऐं इंशाअल्लाह असां पूरो उमीद आहियूं त असांजा जेके से मुतालबा जेके आहिनि असां मंझराईंदासीं ऐं तेसिताईं प्रेस क्लब त न उथंदासीं जेसिताईं असांजा मुतालबा मंज़ूर नथा कया वञनि। ऐं रही ॻाल्हि इहा त मिल्कफास डिवीज़न जे हवाले सां त मिल्कफास डिवीज़न जो 3 डिस्ट्रिक्ट आहिनि, उन हर तालके मां तालके जा जेके अॻवान आहिनि, पेटल अॻवान आहिनि, नुमाइंदा आहिनि, उहे हर तालके मां गाॾी पई निकिरे। इंशाअल्लाह ताला आउं सम्झां थो त हज़ारनि जी तादाद में डिवीज़न मिल्कफास जा उस्ताद निकिरंदा ऐं कुझु काफ़िला कराची पहुची चुका आहिनि ऐं उन जो वालाना तौर ते इस्तक़बाल थियो आहे रस्तनि ते। ऐं असां तमामु पुरुमीद आहियूं त इंशाअल्लाह ताला सुभाणे जेके बि असांजा मामला मसइला आहिनि उहे हल थींदा। असां हिन प्लेटफॉर्म तां गवर्नमेंट खे बि इहो चेताव था ॾियूं त सिंध जे उस्तादनि जो हक़ आहे। सर्विस